अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका रहमतुल लिल आलमीन। सवाल कयो आहे रहीम बख्श करमी। उहो थो चए त अगरि को माण्हू फजर नमाज़ ते मस्जिद में पहुतो त इमाम आख़िरी रकात में आहे। हाणे अगरि सुन्नत पढ़ियाई त फ़र्ज़ नमाज़ खे जमायत सां पहुची नथो सघे त पोइ छा करणु घुरिजे? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं इनखे मुमकिन आहे त सुन्नत पढ़ी फजर जी फ़र्ज़ में शामिलु थी सघे थो त उन सूरत में फजर जी पहिरियां सुन्नत अदा कंदो, उनखां पोइ फ़र्ज़ में शामिलु थींदो। पर जेका ज़िक्र थियल सूरत आहे, सवाल थियल आहे, उन में आहे त फ़र्ज़ में नथो पहुची सघे त इन सूरत में फजर जी सुन्नत छॾे ऐं जमायत में शामिलु थींदो। जीअं अब्दुल मुख़्तार में आहे, वइदा ख़ाफ़ फ़ौत रकातल फजर ले इश्तिगालिही बिसुन्नतिहा तरकहा। चए थो त जेकॾहिं फजर जी सुन्नत में मशगूल थियो त जमायत रहिजी वेंदसि, इहो ख़ौफ़ अथसि त उन सूरत में सुन्नत खे छॾे ॾींदो। लिकौनिल जमाअत अकमल, छाजे करे जो जमात वधीक अकमल आहे। वइल्ला बिअन रजा इदराक रकातिन फी ज़ाहिरिल मज़हब, पर जेकॾहिं हिनखे उमेदु आहे त मूंखे हिकिड़ी रकात मिली वेंदी त उन सूरत में पहिरियां फजर जी सुन्नत अदा कंदो, उनखां पोइ जमात में शामिलु थींदो। ऐं हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त अन्नहु दख़लल मस्जिद वल इमाम फी सलात, पाण मस्जिद में दाख़िल थिया हिन हाल में जो इमाम नमाज़ जे अंदरि हुयो। फसल्ला रकातल फजर, पाण पहिरीं फजर जी सुन्नत अदा कयऊं, उनखां पोइ जमायत में शामिलु थिया। इन मां मालूम थियो त पहिरीं सुन्नत अदा कबी, उनखां पोइ जमायत में शामिलु थींदो। जेकॾहिं इनखे एतिरो टाइम न आहे, ख़ौफ़ अथसि त जमायत निकिरी वेंदी त उन सूरत में सुन्नत खे छॾींदो ऐं जमायत में शामिलु थींदो। वल्लाहु आलम बिस्सवाब।